सिंधु माथरी की तहज़ीब ते रिसर्च के सिलसिले में आउं रुख सिंधी दोस्तनि ऐं साथियुनि सां मुख़ातिब आहियां। अॼु पाण सिंधु माथरी ते आर्यन जे हमले वारे मफ़रूज़े बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन सिलसिले में पाण पहिरियां 21 वीडियोज़ वीलॉग अपलोड करे चुका आहियूं। ही इन सिलसिले जी आख़िरी कड़ी आहे जंहिंमें इन सॼे बहस जा नतीजा ॾिना विया। सिंधु माथरी जी सभ्यता ते आर्यन जे हमले वारे मफ़रूज़े बाबति लेक्चर सीरीज़ में जदीद साइंसी बुनियादनि ते तहक़ीक़ ज़रिए इहा ॻाल्हि साबित करण जी कोशिश कई आहे त सिंधु माथरी जी सभ्यता जे पोइते पवण बैदि हिन खिते ते 1500 क़िबल मसीह में यूरोप या सेंट्रल एशिया खां आर्यन नाले नस्ल जो को बि हमलो न थियो ऐं न वरी आर्यन तरफ़ां बरे सगीर तरफ़ का लड़ पलाण कई वई। हिन वीडियो सीरीज़ में आर्यन मफ़रूज़े जे मिड़नी पासनि ते रोशनी विधी वई आहे। यूरोपी माहिरनि तरफ़ां जंहिं इंडो यूरोपियन ॿोलियुनि जे ग्रुप जी दावा कई वई आहे, इहो असल में आगाटी सिंधी ज़बान जे असर हेठि ॿोलियुनि जो ग्रुप हुयो, जंहिंखे जदीद तहक़ीक़ बैदि मिलियल सबूतनि जे बुनियाद ते सिंधु यूरोपियन ज़बानुनि जो ग्रुप करार ॾियणु घुरिजे, छाकाणि त सिंधु यूरोपियन ज़बानुनि वारे ग्रुप जो असुलु वतन सिंधु माथरी हुई। सिंधु सभ्यता जे पोइते पवण बैदि हिन माथरीअ में तहज़ीब जो फीथो फिरणु रुकिजी न वियो हो, न वरी हिन खिते ते ॿाहिरां आयल आर्यन हमलो करे पंहिंजी तहज़ीब ऐं ॿोलीअ जो बुनियादु विधो हो, पर सिंधु तहज़ीब पोइते पवण बैदि वैदिक दौर में दाख़िल थी। वैदिक दौर सिंधु सभ्यता जो तसलसुल हुयो। बरे सगीर में हिंदू मज़हब जी शुरूआत ॿाहिरां आयल आर्यन न कई हुई, पर सिंधु माथरी हिंदू धर्म जो जनम हंधु आहे। 1500 क़िबल मसीह में ऋग्वेद सिंधु नदीअ जे किनारनि ते लिखियो वियो, जंहिंजा ख़ालिक सिंधु माथरीअ जा रहवासी हुया। सिंधु माथरी जी तहज़ीब ॾखिण इंडिया में रहंदड़ दरावड़ी ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ माण्हुनि जी सभ्यता न हुई, पर इन तहज़ीब जा ख़ालिक इहे ई माण्हू हुआ जेकी अॼु बि सिंधु माथरी यानी अॼोके पाकिस्तान, सिंध ऐं पंजाब ऐं इंडिया जे इलाइक़नि पंजाब, राजस्थान, गुजरात, कच्छ, काठियावाड़ में रहंदड़ आहिनि। ऋग्वेद में ॼाणायल वेड़ पर ॿिए खां आयल हमले आवर आर्याई कबीलनि ऐं हितां जे असलूकनि रहवासियुनि विच में जंग न हुई, पर इहा वेड़ मक़ामी राजाउनि विच में हिक ॿिए जा इलाइक़ा हथ करण ऐं अंदरूनी छिकताइण जो नतीजो हुई। उन अंदरूनी छिकताइण में अव्हां इहो बि चई सघो था त भई इहा तबक़ाती वेड़ हुई। मथे तबिके जे माण्हुनि ऐं हेठे तबिके जे माण्हुनि में जॾहिं वेड़ थी थिए, उनखां पोइ ज़ातियूं बिरादरियुनि जो इहो जेको तस्वर आहे हेठि मथां ईअं वारो ग़ुलामनि ऐं आकाउनि जो तस्वर जनम वठे थो। सिंधु माथरी समेत इंडिया जे माण्हुनि जो जेनेटिक बुनियादु R1A1A हो, जेको हितां हज़ार साल अॻु ओलह वारनि मुल्कनि तरफ़ पखिड़ियो। सिंधु माथरी जे माण्हुनि ओलह वारनि यूरोपी मुल्कनि तरफ़ लॾ पलाण करे वञी आबादियूं क़ाइमु कयूं, जंहिं करे संदन जेनेटिक R1A1A बुनियादु जेको आहे यूरोप जे मुल्कनि में बि मिले थो। ही सॼो बहस साबित करे थो त सिंधु माथरी ते आर्यन जो को बि हमलो न थियो हो, न वरी हिन माथरी जा रहवासी के दरावड़ हुया जेके इन नाम निहाद हमले खां पोइ हितां लॾे हलिया विया हुआ ऐं हिते हिननि जो को बि बाक़ी को खुर पैर नथो मिले या उन्हनि जी का बाक़ियाती नथी मिले। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾींदा।